बदीन में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं नाज़रीन। बदीन भरिसां पलाल खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई आहे। पुलिस एहलकार दबिजी फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। सिराणी भरिसां अहमद राजो वटि मोड़ में ट्रैक्टर ट्राली ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टी थी किरी पई, जंहिं जे नतीजे में पुलिस एहलकार खमीसो सूमरो ऐं इस्माइल सूमरो दबिजी फौत थी विया आहिनि। ॿिन्ही ॼणनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते पुलिस एहलकार खमीसो सूमरो ज़ख़्मनि जी सटनि संदे दमदणी हवाले कयो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। बदीन में ही वाक़ियो पेश आयो आहे। बदीन भरिसां पलाल खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थी पई आहे। पुलिस एहलकार दबिजी फौत थी वियो आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिराणी भरिसां अहमद राजो मोड़ वटि ट्रैक्टर ट्राली ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में पुलिस एहलकार खमीसो सूमरो ऐं इस्माइल सूमरो दबिजी विया। ॿिन्ही ॼणनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते पुलिस एहलकार खमीसो सूमरो ज़ख़्मनि जी सटनि संदे दमदणी हवाले कयो। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया नाज़रीन। बदीन भरिसां पलाल खणी वेंदड़ ट्रैक्टर ट्राली कल्टी थी आहे। पुलिस एहलकार दबिजी फौत थी वियो आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया। सिराणी भरिसां अहमद राजो मोड़ वटि ट्रैक्टर ट्राली ड्राइवर जे कंट्रोल खां निकिरी कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में पुलिस एहलकार खमीसो सूमरो ऐं इस्माइल सूमरो दबिजी विया हुआ। ॿिन्ही ॼणनि खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो, जिते खमीसो सूमरो दमदणी हवाले कयो आहे। अली मोहम्मद शानी खां अपडेट मालूम कंदासीं। जी आगाह कजो इन हवाले सां। रिज़वान तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बदीन जो शहर सिराणी उन जो राजो दरगाह आहे, उतां खां जेको आहे पलाल जी भरियल जेका सूमरा बिरादरी तरफ़ां बुगड़ा में जाफर सूमरो खणी वञी रहिया हुआ, त रस्ते में बोर्ड काटींदे पलाल सां भरियल ट्राली जेका आहे सा कल्टी थी वञण जे नतीजे में ॿ ॼणा मोहम्मद इस्माइल सूमरो ऐं पुलिस एहलकार खमीसो सूमरो जेको हेठां दबिजी अची विया, जिन खे नाज़ुक हालत में उते किरन मशीन ज़रिए ऐं ॻोठाण तरफ़ां कढी पुलिस तरफ़ां जेको उन्हनि खे इंडस्ट्री अस्पताल मुंतक़िल कयो, जिते जेको आहे पुलिस एहलकार 51 साल खमीसो जेको आहे फौत थी वियो आहे, जॾहिं त मोहम्मद इस्माइल सूमरो आहे जेको ज़ख़्मी आहे इंडस्ट्री अस्पताल दाख़िल आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अली मोहम्मद शानी तफ़सील ॾिना।